सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सिंध हुकूमत सिहत ऐं तालीम जे शोबे में नुमाया कमु कयो आहे। सिंध में नयूं यूनिवर्सिटियूं, कॉलेजिस ऐं इस्पतालूं ठाहियूं वयूं आहिनि। सिंध हुकूमत ॿोॾ मुतासिरनि लाइ घर ठाहिया आहिनि। ॿियनि सूबनि खे बि ॿोॾ मुतासिरनि लाइ घर ठाहे ॾियणु घुरिजनि। लाहौर में गवर्नर पंजाब सलीम हैदर जी आजियाणी दौरान ॻाल्हाईंदे आसिफ अली ज़रदारी चयो त अवाम जे मुश्किलातुनि में घटिताई अची रही आहे ऐं मुआशी शरह बहितरी तरफ़ वञी रही आहे। इंतिज़ामिया जी कारकर्दगीअ में वधीक बहितरी आणण जी ज़रूरत आहे। मुंहिंजो चीन जो दौरो कामयाबु रहियो। असां सीपेक जो बुनियादु रखियो आहे ऐं उनखे कामयाबु बणाईंदासीं। चीन ऐं पाकिस्तान ख़िते जी तरक़ीअ लाइ गॾियल क़दम खणी रहिया आहिनि। चीनी कंपनियूं पाकिस्तान में फैक्ट्रियूं लॻाईंदियूं। पीटीए सां गॾिजी जिदोजहद कंदासीं। कराचीअ में असांजा उमेदवार कामयाबु थिया। मैंडेट चोरी कयो वियो। असद कैसर, सलमान अकरम राजा ऐं लतीफ़ खोसा जूं कराचीअ में मीडिया सां ॻाल्हियूं। असद कैसर चयो त सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे। सिंध जो अवाम सुजाॻ आहे। सलमान अकरम राजा चयो त कराचीअ में असां 22 सीटूं खटियूं। मैंडेट चोरी कयो वियो। इक़्तिदार जी लालच न आहे। अवाम जे हक़नि जी जंग विड़ी रहिया आहियूं। सिंध जे पाणीअ जे मसइले ते सिंध जे अवाम सां गॾु आहियूं। लतीफ़ खोसा चयो त 100 सीटूं खटण वारो जेल में ऐं 17 सीटुनि वारो वज़ीर आज़म आहे। हुकूमत ख़िलाफ़ भरपूर तहरीक हलाईंदासीं। जमहूरियत जी बहाली रुॻो आइन जी बालादस्ती सां थींदी, ॿियो को बि रस्तो न आहे। जॾहिं सभु कुझु नाकाम थी वञे त रोडनि ते निकिरणु आख़िरी ऑप्शन हूंदो आहे। अवाम पाकिस्तान पार्टीअ जे सरबराह शाहिद खाकान अब्बासी जो बयानु। शाहिद खाकान चयो त पीटीआई सां राब्तो थियो, मीटिंग बि थी। हिकु सोच ते इतफ़ाक़ आहे। को इलेक्टोरियल अलायंस या घिरन पोज़ीशन न आहे। मुल्क आइन जी बालादस्ती खां सवाइ नथो हली सघे। सिंधु दरिया मां 6 केनालनि जी अॾावत ख़िलाफ़ सिंध जी तहरीक जारी। जसकम जे सॾ ते सिंध पंजाब जंग। डेरा मोड़ ते धरणो शुरू। धरणे सबबि सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। मिठी में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां केनालनि जी अॾावत ख़िलाफ़ मार्च। वसंतरी, लाल जलवार, अफशीन मेमण ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में कुंडी स्टॉप खां कश्मीर चौक ताईं मार्च कयो वियो। औरतूं ऐं ॿारड़ा बि वॾे अंग में शरीक। रोहड़ी ऐं ठिकराटो में बि JUI पारां केनालनि जी अॾावत ख़िलाफ़ मुज़ाहिरा। कंबर, जेकबाबाद, कानपुर महर, सकरन, जोडो ऐं फरीदाबाद में बि सियासी समाजी तंज़ीमुनि पारां मुज़ाहिरा कया विया। अॻवाणनि चयो आहे त सिंधी माण्हुनि जो आख़िरी जियापो सिंधु दरियाउ आहे। पाणीअ ते धाड़ो क़बूल न आहे। तकरारी फ़ैसिलो वापसि वरितो वञे। पीपल्स पार्टीअ जे सीनेटर पूंजोमल चयो आहे त पंजाब केनाल ठाहिण ते बज़िद आहे। चोलिस्तान केनाल कालाबाग डैम खां बि वधीक पाणी खणंदो। जेकॾहिं केनाल ठहिया त सिंध बंजर बणिजी वेंदी। हैदराबाद, ठट्टो, बदीन, सजावल, उमरकोट ऐं थरपारकर में पीअण लाइ बि पाणी न मिलंदो। लाश खे गुसल बि न ॾेई सघंदासीं। जेकॾहिं ज़बरदस्ती केनाल ठाहिया विया त सिंध सां वॾी नाइंसाफ़ी हूंदी। पुनरी में मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टीअ जे सीनेटर पूंजोमल चयो त मुर्तज़ा जतोई जे केस जी मूंखे ख़बर न आहे, पर छा वॾो माण्हू ॾोह नथो करे सघे छा? अॻु असांजे MP राणा हुमेर सिंह ते ढगे चोरीअ जो इल्ज़ाम हणी करे केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वियो हो। हैदराबाद पुलिस ऐं वकीलनि में तकरार कीअं थियो? जांच लाइ जुडिशियल कमीशन क़ाइमु। सिंध जे घरू खाते तरफ़ां डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज हैदराबाद खे ख़त लिखी वकीलनि ऐं पुलिस विच में थियल तकरार जे ज़िम्मेवारनि जो तयन ऐं मुस्तक़बिल में अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि खे रोकण लाइ सिफ़ारिशूं तलब कयूं वयूं। जुडिशियल इंक्वायरी लाइ SSP हैदराबाद फ़ारूक लंजार ऐं DC हैदराबाद खे सहकार जी हिदायत। नौजवान मुस्तफ़ा आमिर सां दोस्ती हुई। अरमग़ान सां पहिरीं मुलाक़ात 2016 में थी हुई। मुस्तफ़ा आमिर जे गुम थियण बैदि अरमग़ान ऐं शिराज़ घर आया। अरमग़ान 1,30,000 रुपयनि जी मंशियात ख़रीद कई। अदाकार साजिद हसन जे गिरफ़्तार पुट साहिर हसन जो जांच दौरान इंकशाफ। पुलिस ज़रियनि मूजिबि साहिर हसन ॿुधायो त 2016 में अरमग़ान बि मंशियात सप्लाई कंदो हो। मुस्तफ़ा आमिर आख़िरी भेरो 4 जनवरी ते मंशियात ख़रीद कई हुई। साहिर ॿुधायो त मंशियात अमरीकी रियासत कैलिफोर्निया मां कोरियर सर्विस ज़रिए ईंदी आहे। मुख्य सप्लायर इस्लामाबाद में आहे। जवाबदार साहिर ख़िलाफ़ SIU थाणे ते मंशियात एक्ट तहत केस दाख़िल। सरकार जी फ़रियाद ते दाख़िल कयल FIR में ॼाणायो वियो त छापे दौरान जवाबदार साहिर हसन खे गिरफ़्तार कयो। संदसि कब्ज़े मां वीड जा 5 पैकेट हथ कया विया। जवाबदार मंशियात सप्लाई कंदो हो।